अॼु असां मासी नूरा जा हिसाब कंदासीं। मासी नूरा असांजे आई आहे, चए थी अब्बा मूं वटि 1000 रुपयो आहे। घणो? चए अब्बा मूंखे 1000 रुपयो आहे। दुकान वारे जो कर्ज़ आहे 432 रुपया। घणो? चए अब्बा मां दुकान वारे खे 1000 रुपयो ॾींदमि, को कटे करे मूंखे घणा मोटाए ॾींदो? इहो हिसाब कीअं थींदो? असां चवंदासीं मां उहो थींदो कट जो हिसाब। जेको तूं पैसा ॾींदीअ 1000 रखंदीअ मथां, जेको तुंहिंजो कर्ज़ आहे उहो कंदीअ कट। हाणे हीअं कंदीअ कट। हाणे 1000 मां 432 माइनस कंदासीं। हाणे 2 ऐं 2 नवेंदा आहिनि। 2 ऐं 2 नवेंदा आहिनि न, त उहो हिन खां घुरंदासीं। अदा अलाह जे नाले ते मूंखे 1 रुपयो ॾे त मूंखे 10 थियनि। हे चए थो मां पाण ग़रीब आहियां, खीसो ख़ाली आहे। वरी चऊंसि हिन पाड़े वारे खां वठि भला। उहो हे वरी वञे थो पाड़े वारे चए थो भला अलाह जे नाले ते मूंखे बि ॾे रुपयो। हे चए थो मां पाण सञो आहियां, खीसो ख़ाली आहे। वरी चवंदा तूं पंहिंजे पाड़े वारे खे चओ। हाणे हिन खां वरितो 1 रुपयो। हाणे हिन वटि थी विया 10 रुपया। हिनखे रुपयो ॾिनई त हिनखे थी विया 10 रुपया। वरी हिनखे 1 ॾिनई त हिनखे थी विया 10 रुपया। हाणे 10 में 2 रुपया विया, घणा बचा? 8 रुपया। शाबाश। हाणे हिन वटि घणा बचा? हिन वटि 10 विया, रुपयो हिनखे ॾिनई। हाणे हिन वटि घणा बचा? 9 रुपया। हाणे हिन वटि बचा 9 रुपया। बचा 9 मां 3 विया, 9 मां 3 विया, 9 मां 3 विया, 9 मां 3 विया 6 बचा 6। हाणे हिन वटि घणा बचा? हिन वटि 10 विया, रुपयो हिनखे 9। हाणे हिन वटि घणा बचा? 9 बचा 9 बचा। 9 मां 4 विया, 9 मां 4 विया, 9 मां 4 विया 5 रुपया। ठीकु आहे। हाणे हिन घटि रुपयो हुयो, रुपयो हिनखे ॾेई छॾियो। हाणे कुझु न बचियो त माना हाणे छा जवाबु आयो? 568 रुपयो। हाणे दुकान वारो छा कंदो? 568 रुपयो मासी नूरा खे मोटाए ॾींदो। छा कंदो? मोटाए ॾींदो। वरी मासी नूरा चवे थी अब्बा मां हिक ॿार खे 40 रुपया ॾियणु चाहियां थी। घणा? हिक ॿार खे 40 रुपया तोहफ़े में ॾियणु चाहियां थी। रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे। ॿुधाए त मां घणा पैसा ॾींदमि? टोटल मां घणा पैसा ॾींदमि? चवंदा मासी इहो हिसाब आहे ज़रब जो। छाजो हिसाब आहे? ज़रब जो। हाणे 5 जो खोड़ो चवंदासीं मासी यादि थी? चवंदी न अब्बा मूंखे काॾो खोड़ा यादि। चवंदा मासी खोड़ा यादि कर तोखे हिसाब अची वेंदा। हाणे 5 जो खोड़ो ॿुड़ी ते पढ़ंदासीं। कंहिंजो बि खोड़ो ॿुड़ी ते पढ़ंदा छा जवाबु ईंदो आहे? ॿुड़ी। कंहिंजो बि खोड़ो ॿुड़ी ते पढ़बो आहे, जवाबु चईंदो आहे ॿुड़ी। हाणे 5 खे चेंज सां ज़रब 4 5 20, 4 5 20। मासी तूं 200 रुपया ख़र्च कंदीअ, माना 200 रुपया ॾींदीअ। जेकर हिक 40 रुपया ॾींदीअ, 5 ॼणनि खे ॾींदीअ त माना 200 रुपया तुंहिंजो ख़र्च थींदो। वरी मासी नूरा आई आहे। वरी मासी नूरा चवे थी अब्बा मूं वटि 832 रुपया, इहे 2 ॼणनि में मूंखे विराइणा आहिनि। घणनि ॼणनि में? 2 ॼणनि में विराइणा आहिनि। पैसा मूं वटि हे थी, ॿिया कान थी। ऐं 2 में बराबरि विराए ॾे, घटि वधि बि न, बराबरि। पोइ चवंदासीं मासी इहो हिसाब आहे वंड जो। छाजो हिसाब आहे? वंड जो। हाणे वंड में चवंदासीं मासी 2 जो खोड़ो यादि हुजणु तोखे ज़रूरी आहे। ठीकु आहे। हाणे 2 जो खोड़ो पढ़ंदासीं 8। जाते बि 2 जो खोड़ो पढ़ो 8 अचे, बंदूक हणी फेर कयोसि। माना 8 ॾूं 16 वधी 8 ॾूं 16 न थींदो। हाणे 2 जो खोड़ो पढ़ंदासीं जाते 8 अचे। 4 ॾूं 8, 4 ॾूं 8, हे 4, हे ॾूं हिते हे 8। 8 दफ़ा न पढ़ंदासीं, 4 दफ़ा खोड़ो पढ़ंदासीं। घणा दफ़ा पढ़ंदासीं? 4 दफ़ा। हाणे 8 मां 8 विया, ॿुड़ी बची, 0 बचियो। हाणे मथे घणा आहिनि? 3 लाथासीं हेठि। हाणे 2 जो खोड़ो अचे, जाते 3 जे बंदूक हणोसि। 1 ॾूं ॾूं, 2 ॾूं 4, 4 वधी वञे 3 आहे, 3 आहे त पोइ छा कंदासीं? 1 ॾूं ॾूं, हिकु सां हणंदासीं बंदूक। 1 ॾूं ॾूं, 2 हणियासीं, 50 बची वियो। पूरो नमो, पूरो नमो। छा बचियो? 3 नंबर विया, 1 बची पियो। अञा 1 बची पियो। हाणे मथे घणा आहिनि? 2 लाथासीं हेठि, 12 थी वियो। घणा थी वियो? 12। हाणे 2 जो खोड़ो हणी बंदूक हणोसि, 2 जे खोड़े सां 12 अचे, फेर कयो। हा 6 ॾूं 6 ॾूं 12 सां फेर लॻी वियो, गोली लॻी आहे त पूरो पूरो। हे 6 ॾूं, हे 6, हे ॾूं, हे 12 मरी वियो। 12 मां 12 विया 0, 12 12 विया 0, मरी वियो। माना छा जवाबु आयो? 416 हिकिड़े खे ॾींदी मासी नूरा, 416 ॿिए खे ॾींदी।